मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ 12 हिसो टियों मश्क अददी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनौला महर। प्यारा ॿारो, जीअं त हिन खां पहिरीं असीं चैप्टर नंबर 10 जा 3 न्यूमेरिकल्स सॉल्व कया हुआसीं ऐं हींअर असीं उन जा वधीक कुझु न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं ऐं जंहिंमें न्यूमेरिकल जेको 4 आहे उन जी स्टेटमेंट में चवे थो a slinky has produced a longitudinal wave. The wave travels at a speed of 40 centimeter per second and the frequency of the wave is 20 hertz. What is the minimum separation between the consecutive compressions? हिन जी स्टेटमेंट में चवण जो मतिलबु इहो आहे त हिकु सिल्की स्प्रिंग आहे जेको लॉन्गिट्यूडनल वेव जेको आहे उहो प्रोड्यूस करे रहियो आहे। उन वेव जी जेका स्पीड आहे उहा आहे 40 सेंटीमीटर पर सेकेंड ऐं फ्रीक्वेंसी अथसि 20 हर्ट्ज़। चए थो त उन वेव जी जेका सेपरेशन आहे कंज़िक्यूटिव कंप्रेशन जे विच में उहा केतिरी हूंदी। हाणे कंज़िक्यूटिव कंप्रेशन जे विच में जेका सेपरेशन हूंदी प्यारा ॿारो उहा आहे बेसिकली असांजी वेव लेंथ। ठीकु आहे। हाणे कंप्रेशन कहिड़ी आहे? हीअ असांजी कंप्रेशन आहे। ठीकु आहे। हिकिड़ी हीअ कंप्रेशन, उन खां पोइ वरी ॿी कंप्रेशन। इन ॿिन्ही कंप्रेशन जे विच में जेका सेपरेशन आहे मिनिमम उहा केतिरी हूंदी। त अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असीं जेको आहे डेटा तरफ़ हलूं था ऐं डेटा में कहिड़ियूं शयूं असांखे मिलियल आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं असांखे वरी घुर्बल आहिनि उनखे असां ॾिसंदासीं। ठीकु आहे। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त वेलासिटी असांखे मिलियल आहे उन वेव जी जेका आहे 40 सेंटीमीटर पर सेकेंड ऐं इन 40 सेंटीमीटर पर सेकेंड खे असांखे मीटर में कन्वर्ट करणो आहे। इनखे मीटर में कन्वर्ट कंदासीं त 40 खे डिवाइड कंदासीं 100 सां त असां वटि जवाबु ईंदो 0.4 मीटर पर सेकेंड। उन खां बाद में प्यारा ॿारो फ्रीक्वेंसी असांखे मिलियल आहे 20 हर्ट्ज़ ऐं उन खां बाद में असांखे जेको आहे वेव लेंथ मालूम करणी आहे। तो सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था। सॉल्यूशन में असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो थींदो V = F लैम्डा। असांखे वेवलेंथ मालूम करणी आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हिनखे रीअरेंज कंदासीं त हीअ थी वेंदो लैम्डा = वेलासिटी डिवाइड बाय फ्रीक्वेंसी। ठीकु आहे। तो हिन में वैल्यू पुट कंदासीं। वैल्यू असां वटि आहे तो V जो वेलासिटी जो जेको वैल्यू आहे उहा आहे 0.4 ऐं फ्रीक्वेंसी आहे 20। त 0.4 डिवाइड बाय 20 कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 0.02 मीटर। ठीकु आहे। यानी ॿिनि कॉन्ज़िक्यूटिव कंप्रेशन जे विच में जेको मिनिमम डिस्टेंस आहे, मिनिमम जेका सेपरेशन आहे उहा आहे 0.02 मीटर। प्यारा ॿारो, उन खां बाद में हींअर असीं जेको आहे न्यूमेरिकल नंबर 5 जी तरफ़ हलूं था ऐं हुन जी स्टेटमेंट में चवे थो सपोज स्टूडेंट इज जनरेटिंग वेव इन सिल्की। द स्टूडेंट्स हैंड मेक्स one complete forth and back oscillation in 0.40 second. The wavelength in the slinky is 0.60 meter. For this wave, determine period and frequency wave speed. तो प्यारा ॿारो, तो हिन स्टेटमेंट में चवे थो त सपोज कयो मिसाली तौर ते हिकु स्टूडेंट आहे जेको सिल्की स्प्रिंग में वेव जनरेट करे थो ऐं उहो पंहिंजे हथ सां जॾहिं उन सिल्की स्प्रिंग खे बैक एंड फोर्थ करे थो यानी अॻिते ऐं पोइते करे थो त उन जी जेका ऑसिलेशन आहे उन जी जेका लर्ज़िश आहे, ठीकु आहे, उहा आहे 0.40 सेकेंड। उन खां पोइ चए थो उन जी जेका वेवलेंथ आहे यानी सिल्की स्प्रिंग जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 0.60 मीटर। चए थो त हाणे ॿुधायो त उन वेव जी जो जेको टाइम पीरियड आहे उहो छा हूंदो, उन जी फ्रीक्वेंसी छा हूंदी ऐं उन जी वेव स्पीड छा हूंदी। ठीकु आहे। तो सभ खां पहिरीं असीं डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में असांखे जेके शयूं मिलियल आहिनि उहो टाइम मिलियल आहे जेको आहे 0.40 सेकेंड। उन खां पोइ वेवलेंथ मिलियल आहे जेका आहे 0.60 मीटर ऐं उन खां बाद में असांखे जेको आहे फ्रीक्वेंसी, वेलासिटी ऐं टाइम पीरियड मालूम करणो आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असीं सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। अगरि जेकॾहिं असां टाइम पीरियड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त टाइम पीरियड उन वेव जो कहिड़ो थींदो, जो उहो ई थींदो जेको स्टूडेंट जो जे हथ जो जेको बैक एंड फोर्थ पीरियड आहे, ऑसिलेशन आहे, उहो ई पीरियड असांजो जेको आहे उन वेव जो थींदो। ठीकु आहे। त इन करे असां स्मॉल t = कैपिटल T जे बराबरि कयोसीं त इहो आहे असांजो 0.40 सेकेंड। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे फ्रीक्वेंसी जी ॻाल्हि कंदासीं त फ्रीक्वेंसी जे लाइ असां वटि फार्मूलो आहे F = 1/T।
ऐं उनखां पोइ टाइम असांखे मिलियल आहे जेको आहे 0.40 त 1 डिवाइड बाय 0.40 कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 2.5 हर्ट्ज़। यानी हिन वेवलेंथ जी हिन वेव जी जेका फ्रीक्वेंसी थी उहा थी 2.5 हर्ट्ज़। उनखां बाद में हाणे असां वरी वेलासिटी मालूम कंदासीं त वेलासिटी मालूम करण जे लाइ असां फार्मूलो यूज़ कंदासीं v इज़ इक्वल टू एफ लैम्डा। ऐं सिर्फ़ु असांखे हिते वैल्यू पुट करणो आहे छो त असांखे फ्रीक्वेंसी बि मालूम थी वई आहे ऐं उनखां पोइ जेका वेवलेंथ आहे उहा बि असांखे हिते मिलियल आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां एफ आहे असां वटि 2.5 ऐं उनखां पोइ लैम्डा आहे 0.60 त 2.5 खे 0.60 सां मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 1.5 मीटर पर सेकंड। प्यारा वारो, हिन न्यूमेरिकल में जेके शयूं असांखे रिक्वायर्ड हुयूं उहे असां जेका त मालूम कईसीं, जेका ही असां वटि फ्रीक्वेंसी ऐं वेवलेंथ वेव स्पीड। ठीकु आहे, त फ्रीक्वेंसी असांखे मिली 2.5 हर्ट्ज़ ऐं वेव जी जेका स्पीड आहे उहा मिली असांखे 1.5 मीटर पर सेकंड। उनखां बाद में हींअर असीं न्यूमेरिकल नंबर 6 जे तरफ़ हलूं था ऐं न्यूमेरिकल नंबर 6 जी स्टेटमेंट में चवे थो इफ 80 कंप्रेशंस पास थ्रू अ पॉइंट इन अ स्प्रिंग इन 20 सेकंड। चए थो मिसाल जे तौर ते चए थो अगरि जेकॾहिं 80 कंप्रेशंस स्प्रिंग जे कंहिं हिकिड़ी पॉइंट तां 20 सेकंडनि जे अंदरि गुज़रनि थियूं, कैलकुलेट द फ्रीक्वेंसी एंड द पीरियड। त कैलकुलेट कयो उन स्प्रिंग जी फ्रीक्वेंसी ऐं उन जो टाइम पीरियड इफ टू कंसेक्यूटिव कंप्रेशंस आर 8 सेंटीमीटर अपार्ट। चए थो अगरि ॿ जेके कंप्रेशंस आहिनि उन्हनि जे विच वारो जेको डिस्टेंस आहे उहो आहे 8 सेंटीमीटर हिक ॿिए खां। ठीकु आहे, त कैलकुलेट द वेव स्पीड। त उन खां पोइ वरी जेको आहे उन वेव जी जेका स्पीड आहे उहा बि असांखे जेको आहे मालूम करे ॾियो। ठीकु आहे प्यारा वारो, त उनखां बाद में हींअर असीं जेको आहे डेटा तरफ़ हलंदासीं त डेटा में असांखे जेके शयूं मिलियल आहिनि उहा आहे नंबर ऑफ द वेव्स जेके आहिनि 80 ऐं उनखां बाद में टाइम जेको मिलियल आहे 80 कंप्रेशन जो उहो आहे 20 सेकंड ऐं उनखां बाद में जेका वेवलेंथ मिलियल आहे उहा मिलियल आहे वरी 8 सेंटीमीटर। ठीकु आहे, ऐं हिते असां 8 सेंटीमीटर खे जेको आहे मीटर में कन्वर्ट कंदासीं त इहो थींदो 8 खे डिवाइड कंदासीं 100 सां त इहो थींदो 0.08 मीटर। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में असांखे जेके शयूं रिक्वायर्ड आहिनि मालूम करण जे लाइ उहे आहिनि हिकु त फ्रीक्वेंसी, ॿियो आहे असां वटि टाइम पीरियड ऐं टियों आहे असां वटि वरी वेलासिटी। उनखां बाद में असां जेको आहे सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। सॉल्यूशन में सभ खां पहिरीं असीं फ्रीक्वेंसी मालूम कंदासीं त फ्रीक्वेंसी मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे नंबर ऑफ वेव्स डिवाइड बाय टाइम। ठीकु आहे, ऐं हिते जेके असां वटि नंबर ऑफ द वेव्स आहिनि उहे आहिनि 80 ऐं टाइम जेको आहे असांखे मिलियल आहे 20 सेकंड। त 80 खे डिवाइड कंदासीं 20 सां त हिते असांखे जवाबु मिलंदो 4 हर्ट्ज़। ठीकु आहे, यानी जेकॾहिं जेको आहे 80 कंप्रेशन ते कंहिं हिकिड़ी पॉइंट तां 20 सेकंडनि में जेको आहे गुज़रनि थियूं कंहिं स्ट्रिंग मां त उनजी जेका फ्रीक्वेंसी हूंदी उहा हूंदी 4 हर्ट्ज़। उनखां बाद में प्यारा ॿारो हाणे टाइम पीरियड मालूम कंदासीं त टाइम पीरियड मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो असां वटि फ्रीक्वेंसी इज़ इक्वल टू 1 अपॉन टाइम। त असांखे टाइम मालूम करणो आहे त फ्रीक्वेंसी डिवाइड में अची वेंदी त हिते ईंदो टी इज़ इक्वल टू 1 अपॉन एफ। ठीकु आहे, ऐं फ्रीक्वेंसी असां मालूम कयोसीं हींअर जेका निकिती 4 त 1 अपॉन 4 जॾहिं कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 0.25 सेकंड। ठीकु आहे, त हिते वरी असांखे जेको आहे टाइम पीरियड बि मिली वियो जेको आहे वेव जो। ठीकु आहे, उनखां बाद में लास्ट असां वेलासिटी मालूम कंदासीं। वेलासिटी मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे v इज़ इक्वल टू एफ लैम्डा। त हिते फ्रीक्वेंसी असांखे मिलियल आहे, उनखां पोइ लैम्डा बि असां जेको आहे मालूम कईसीं जेका आहे 0.08 त 4 मल्टीप्लाई बाय 0.08 त असां वटि जवाबु आयो 0.32 मीटर पर सेकंड। ठीकु आहे, त हिते असां जेको आहे उन वेव जी वेलासिटी बि मालूम कईसीं। ठीकु आहे प्यारा ॿारो, त हिते जेका शइ असांखे रिक्वायर्ड हुयूं उहे सभई असां हिते मालूम कईसीं। तो प्यारा ॿारो जेको आहे ही लेक्चर हिते असां पूरो था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां वधीक कुझु न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।